महिरबानी करे जेको असांजे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां एहसान कयो आहे इहो 70 रुपए या 12 रुपए वारो इहो वापसि वठी पंहिंजे ॿचनि जी धरती जे अंदरि पूरी संख्या जेके दोस्त असांजा आया आहिनि हुकूक वठी इंशाअल्लाह पोइ वापसि ईंदासीं लेकिन असांजी हिकिड़ी छोटी कोटा हुई जेका आख़िरी असांखे जो रिलीफ हुयो उहो बि गवर्नमेंट सां वठे वठो जेकॾहिं सन कोटा हुई मुलाज़िम जो वठो हूंदो उहो सही नमूने सां कमु कंदो कम से कम मुलाज़िम नथा खाओ आपका ताल के रहते थे सदर से नसीब नारे जो शामिल हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद। आपका ताल के रहते थे सदर साईं नज़ीर अहमद नारे जो आपका ताल के रहते थे इन्फॉर्मेशन साईं नवीद मिर्जा नारे जो पाकिस्तान जैसे अलग ये मरकज़ी अगवान मोहतरम जनाब साईं हाजी शफी मोहम्मद सदर साहब जन के अॼु जे हिन प्रोग्राम में शिरकत करण जो ज़रिए सां भली कार कयूं था पिया जैसे अलग जिला गर्गी के ईमान के सदर अख्तर नवाज कुरैशी जिला वकी के सदर रत्ना राजपूत जटा टाउन के जनरल सेक्रेटरी नादर मेमन जनसे टाउन के जनरल सेक्रेटरी जावेद इकबाल मेमन साहब को जिनके अॼु के हिन एहतजाज में शिरकत करण जे ज़रिए ॻाल्हाइण सां भली कार कयूं था पिया हिकु दफ़ो ॿीहर हाजी शफी मोहम्मद सदर साहब जन खे पंहिंजे ॻाल्हाइण सां भली कार कयूं था पंहिंजे दोस्तनि सां गॾु हाणे गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब मोहम्मद अली शेख जनरल सेक्रेटरी आपका कंबर शहदादपुर के तो पाँच ख़ैर जो इज़हार करें कंबर शहदादपुर जा के आल कलर के एसोसिएशन जा के दोस्त आया उनके गुज़ारिश कर थोड़ो मीर गुलाम साहब जो थोड़ो अटे अचो तव्हांजो साथी तकरीर करे थो ऐं दोस्तनि वटि मौक़ा लियो आहे उनखे गुज़ारिश इहा ई आहे त तव्हां लाइव कवरेज पंहिंजे प्रोग्राम जी हलायो त जीअं सिंध जे ऐलान ताईं असांजो आवाज़ पहुचे ऐं सोशल मीडिया हिकिड़ो वॾो ताक़तवर हथियार आहे महिरबानी करे इस्तेमालु कयो लाइव कवरेज हलायो त जीअं दोस्तनि जो आवाज़ मथन ताईं पहुची सके मोहतरम साईं सिकंदर अली जतोई साहब जन मोहतरम साईं शफी मोहम्मद सदर साहब जन इन पिंडाल में मौजूद आहिनि पंहिंजे साथियुनि सां गॾु गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब मोहम्मद अली शेख साहब जन खे तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार जेॾो तुंहिंजो नाम पाज बि ओॾाई मना रीतंबे रीतूड़े तू छत्र तू सा तुझा रोका तोखे मालूम सत्य बख्शली चाचर साहब सूबाई सदर आपका इमदाद अली उमर साहब डिविजनल सदर आपका लाड़का मीर गुलाम मुस्तफा बुलंदी साहब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आपका डिस्ट्रिक्ट कंबर शहदादपुर ऐं मुंहिंजा किनारक भाइरो ऐं मुंहिंजा लाड़काणी जा किनारक साथियो ऐं आल एम्प्लॉइज एक्शन कमेटी जा अॻुवाणियो आल कराची मोटर रक्षा एसोसिएशन इत्तेहाद कराची जा अॻुवाणियो अस्सलामु अलैकुम असुल आवां सां मुखातिब आहियां ऐं अव्हां खे ॿुधाइणु चाहियां थो त हीउ जेको कराची प्रेस क्लब जे साम्हूं असांजो मजमूओ आहे उहो असांजो मजमूओ कहिड़नि नुक़्तनि ते आहे कहिड़नि मुतालबनि ते आहे कहिड़ी जिदोजहद जे लाइ आहे कहिड़ी स्ट्रगल करण जे लाइ आहे आउं सिर्फ़ु उन ते हिकु त जेके किनारक किताब हिकु जेके किनारक भाइर आहिनि उन्हनि जो पघार जो इशू आहे जेको टे सूबा डिस्पेरिटी अलाउंस मंज़ूर करे चुका आहिनि वफ़ाक़ 70% पंहिंजे मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी अलाउंस ॾे थो मगर सिंध जा किनारक सिंध हुकूमत खां ईअं नितिरकाए ऐं लावासीअ जे हिसाब सां मुतालबो था कनि त आख़िर सिंध जे मुलाज़िमनि खे ईअं लावास छो कयो वियो आहे सिंध जे मुलाज़िमनि खे ईअं नितिरको छो सम्झियो वियो आहे जो टे सूबा जेको डिस्पेरिटी अलाउंस
सिंध सां नाचाइजी आहे हिकु डिस्पेरिटी अलाउंस जे बारे में ॿियो जेको हेॾी महांगाई आहे जेकी पूरी सिंध जे अवाम खे पूरे पाकिस्तान जे अवाम खे ग़रीब मज़दूर खे झंझोड़े छॾियो आहे तेल जो रेट अटनि जो रेट ऐं हर रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेकी शयूं कुझु बचनि थियूं उन्हनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं कनि था मगर मुलाज़िमनि जी पघार सिर्फ़ पघार 12% ई मुलाज़िमनि ते एहसान कयो वञे थो जॾहिं सेनेट जा मेंबर ऐं वफ़ाक़ी असेंबली जा मेंबर 33% पघारूं खणनि था तॾहिं IMF उन्हनि जे लाइ थोरी इशूज़ नथी बढ़ाए जॾहिं असांखे ग़रीब किरारनि जूं पघारुनि जो इशू अचे थो ग़रीब मुलाज़िमनि जे पघारुनि जो इशू अचे थो IMF बि चाहे थी बजट बि चाहे थी त असां